जो उत्तम सुन तू खूब तर शान तू जो उत्तम सुन तू खूब तर वाह मदीना शहर तो खुशन में गुजारे रहो जो पहर वाह मदीना शहर शान तो जो तम। अल्लाह साईं को दुआ है त अल्लाह ताला सभिनी कलमी पढ़ंदड़न के कम अज कम हिकिड़ो ई दफ़ो हरमैन शरीफ़ैन जी अदब ऐं एहतराम सां ज़ियारत नसीब फरमाए। जंहिं अदब एहतराम सां हरमैन शरीफ़ैन जी ज़ियारत कई मरण घड़ीअ ते उन खां मक्को पाक मदीनो पाक विसरंदो न। अॼु मां हबीबन करीमन जे शहर खे पियो ॻायां, थोरो तवजो। शान तू जो उत्तम सुन तू खूब तर वाह मदीना शहर तो खुशन में गुजारे रहो जो पहर वाह मदीना शहर शान तो जो तम। कहीं न हासिल कयो अहिड़ो एज़ाज़वा तो मथा रब जो थियो जी मिठा राज़वा छो त तो वट रहल आ नबी नामवर छो त तो वट रहल आ नबी नामवर वाह मदीना शहर शान तो जो तम सुन तू खूब तर वाह मदीना शहर शान तो जो तम। हुजरो आयशा अम्मा जो बितो में बणियो जेको रोज़ो बणियो सारे जगह खे बणियो। हुजरो आयशा अम्मा जो बितो में बणियो जेको रोज़ो बणियो सारे जगह खे बणियो। मुंहिंजो मदनी नैया आहे रोज़े अंदर मुंहिंजो मदनी नैया आहे रोज़े अंदर वाह मदीना शहर शान तो जो तम। मुस्तफ़ा मीर ऐं उन जा साथी सचा तुंहिंजे धरतीअ ते आहिनि मदीना मिठा। मुस्तफ़ा मीर ऐं उन जा साथी सचा तुंहिंजे धरतीअ ते आहिनि मदीना मिठा। मुस्तफ़ा सां कठे बूबकर ऐं उमर मुस्तफ़ा सां कठे बूबकर ऐं उमर वाह मदीना शहर शान तो जो तम। ए मुंहिंजे हथ में पाकिस्तानी नोट आहे, इन ते तस्वीर छपियल आहे वॾनि खां नंढनि खां। जंहिंखां पुछंदव त हीअ तस्वीर वारे खे ॼाणंदा त फलाणी जी तस्वीर आहे। वरी पुछा कंदव त इन जी क़बर किथे आहे त नंढा वॾा पंहिंजा परावा सभु चवंदा त कराची में। अबा मोहम्मद अली जना साहब जी क़बर कराची में। पाकिस्तान वारा चवंदा पर हिंदुस्तान जेके दुश्मन उहे बि चवंदा त ओ कराची में। पोइ जॾहिं पुछा कबी त कंहिंजी क़बर किथे कंहिंजी क़बर किथे, जॾहिं पुछा कबी त सोणे उमर ऐं सोणे अबू बकर सिद्दीक़ जूं मदारूं किथे आहिनि त पंहिंजो बि चवंदो पराओ बि चवंदो मञणो पवंदुसि त आहिनि मुस्तफ़ा सां रोज़े अतहर। पोइ खणी पराओ ईअं चवंदो त ॾाढा मुड़ुस हुया ॾाढा मुड़ुस तॾहिं एॾे पाण खे दफ़न करायूं न त एॾो जे लाइक़ु न चखे जाहिर लाइक़ु हुया तॾहिं त हिते दफ़न थिया नी। अब लाइक़ हुया तॾहिं त दफ़न थिया नी। अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला मरण को अॻु सम्झ अता फरमाए। अल्लाह सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॻाल्हि साफ़ आहे, केरु मञी केरु न मञी अल्लाह ताला उन्हनि खे मक़ाम इहो ॾिनो आहे जो मुस्तफ़ा सां रोज़े अंदर में आहे। तव्हां असां खां पुछा कोन थींदी त लाइक़ु हुया